जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां वठी आई आहियां मशरूम, ताज़ियूं मशरूम जंहिंखे ऑयस्टर मशरूम चइबो आहे और असां सिंधीअ में हिनखे चवंदा आहियूं डिंगरी। इहे सुकाए बि रखिबियूं आहिनि, इन्हनि जी टेस्टी भाॼी ठहंदी आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहा भाॼी कीअं ठाहिजे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इहो उहो चैनल आहे जिते तव्हांखे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मिलंदा, चाहे उहो सिंधी रोटी हुजे, सिंधी कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, हिकु शइ तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिलंदी। त ज़रूरु ॾिसो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो वीडियो ज़रूरु शेयर कजो। त हा, हुनर मुस्कान का चैनल ते सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। मशरूम खे पहिरियों वॉश करे वठंदासीं, उन खां पोइ छुरी या कैंची जो इस्तेमालु न करे असां हथ सां ई ॾिसो हीअं स्ट्रिप्स कटींदासीं। सभु मशरूम ईअं पहिरियों असां हथ सां टोड़ींदासीं और उन खां पोइ इनखे हिकु दफ़ो गरम पाणी सां धोईंदासीं या हिकु बॉयल आणींदासीं। इनखे मां चङी तरह गरम पाणी सां वॉश करे रखियो आहे। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं 3 खां 4 चमचा तेल गरम थी वेंदो त उन में 2 बसर विझंदासीं कटे करे। हल्को गुलाबी थी वेंदो बसर त उन खां पोइ असां हिन में थूम, अदरक ऐं सावा मिर्च विझंदासीं। त ॾिसो 6 खां 7 कलियूं थूम जूं विधियूं आहिनि, 1/2 इंच अदरक, 1 साओ मिर्च। इनखे भुञंदासीं चङी तरह जे थूम जो बसर जो कचोपन निकिरी वञे ऐं इहो हल्को गुलाबी थी वेंदो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं टमाटा। ॾिसो बसर गुलाबी थी वियो आहे। उन खां पोइ मां हिन में 3 टमाटा विधा आहिनि रफली चॉप करे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जीअं टमाटो हल्को सिजी वेंदो त हिन में असां विझंदासीं मसाला। सभिनी खां पहिरियों लूणु विझंदासीं, उन खां पोइ हैड, सभिनी जी क्वांटिटी मां मैंशन कई आहे, दाणा, ऐं उन खां पोइ हिन में विझंदासीं असां ॻाढ़ा मिर्च, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे। गॾु विझंदासीं असां हिते गरम मसालो, तव्हां चाहियो त किचन किंग जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ॾिसो टमाटो सिजणु चालू थी वियो आहे त इन में असां जेके मशरूम आहिनि, डिंगरी मतिलबु, उहे असां हिन में विझंदासीं, जेके मां गरम पाणी सां धोतियूं आहिनि चङी तरह। और इनखे असां चङी तरह मिक्स कंदासीं। इन्हनि मशरूम्स खे सिजण में लॻभॻि 5 खां 7 मिंट लॻंदा आहिनि, मैक्सिमम 10 मिंट। इनखे असां चङी तरह मिक्स कंदासीं, ढकणु बंदि करे इनखे सिजण लाइ रखंदासीं। मशरूम मां जेको पाणी निकिरंदो उन में ई इहे मशरूम सिजी वेंदा, छाकाणि त मशरूम में जेको वाटर कंटेंट हूंदो आहे उहो सुठो हूंदो आहे। हल्को टमाटे खे चिथे रही आहियां मां। वापसि इनखे मां ढके करे सिजण लाइ रखियो। हिकु दफ़ो चङी तरह मिक्स कंदासीं। मशरूम सिजी वियूं आहिनि। इन में असां विझंदासीं फ्रेश क्रीम। तव्हां चाहियो त अमूल जी बि क्रीम विझी सघंदा आहियो या घर जी मलाई जेका निकिरंदी आहे उहा बि लॻभॻि 3 चमचा। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। वरी इनखे कुझु मिंटनि लाइ असां सिजण लाइ रखंदासीं, जीअं एक्स्ट्रा मॉइस्चर जेको आहे उहो निकिरी वञे। सो मां इनखे ढके करे रखियो। मथां विझंदासीं असां साओ मसालो। तव्हां ड्राई अगरि भाॼी चाहियो त हिन तरह तव्हां हिनखे सर्व करे सघंदा आहियो, पर तव्हांखे अगरि इहा ई भाॼी ग्रेवी में खपे त असां हिनखे हल्को सिजण खां पोइ इन में विझंदासीं पाणी ऐं पोइ टहिको ॾियाराईंदासीं और आली भाॼी ठाहींदासीं। लॻभॻि हिते मां 1/2 गिलास पाणी विधो आहे जीअं हल्की ग्रेवी ठहे हिन में। इनखे चङी तरह टहिकाईंदासीं। पर मूंखे जीअं सुकी भाॼी खपंदी त ॾिसो मां हिन रीति सुकी ठाही हुई पहिरियों भाॼी, और नेक्स्ट टाइम जॾहिं ठाही त मां हुनखे आली भाॼी करे ठाही। त हीअ ॾाढी टेस्टी आहे, ॾाढी खाइण में बढ़िया लॻंदी आहे। ऑयस्टर मशरूम जंहिंखे असां चवंदा आहियूं डिंगरी। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और इहो गरमा गरम फुल्के सां खाओ त ज़बरदस्तु लॻंदो आहे, या चांवरनि जे डोडे सां। त ज़रूरु ठाहिजो। मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो, और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो, और फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो। और जीअं मूंखे हमेशह साथ ॾिनो अथव
तीअं हमेशह मूंखे साथ प्यार ॾिजो और मुंहिंजो वीडियोस ॾिसण लाइ तव्हांजो तहे दिल सां धन्यवाद। जय झूलेलाल।